ऐं हेॾां ही छलो पवे थो, उहो ही छलो आहे, ही जेको आहे इन में तार पवंदी, हेॾां ॿिनि किलियुनि में पवंदी, घटि वधि करे सघिजे थो। हा हीअं हीअं थोरो मरोटो ॾिबोसि त सुर मथे चढ़ंदो। हाणे ॾिसो हीअं न चढ़ी वियो, ठीकु आहे। जे लाहींदासीं त वरी वरी लही वियो। इहो 5 हथ में आहे, हेॾा मरोटे ॾियण सां कमु थींदो। हा हा ऐं ही हा ते मिलाइबो, ही सा ते मिलाइबो। असुल में हिन जो नालो आहे यकतारो, हिकिड़ी तार वारो। पोइ जलाल चांडे वरी हिन में 2 लॻायो त हाणे ही यकतारो कोन्हे, हीअ आहे वितारो। पर हाणे हिन जो नालो जो असली पुराणो यकतारो आहे, त अॼु ॾींहुं ते यकतारो, पर हीअ आहे असल में हाणे वितारो। दंबूरो ॿी शइ आहे साईं, दंबूरो अलाए छा। ही झालर आहे हिकिड़ी, मूं जलाल चांडे खे अहिड़ी बि झालर ॾिनी हुई। उन टाइम में आउं MZ कोन हणंदो हुउसि पंहिंजे। इन खां अलावा हिकिड़ो 2024 जो सर नओं पटो ठाहियो अथऊं, अञा 2024 आयो न आहे ऐं मूं अञा हलायो बि न आहे, कंहिं बि फ़नकार खे ॾिनो कोन अथमि, पर उमेदु रखां थो ही 2024 में माना ही पटो हलाइणो आहे मूंखे। अॻु में मां दिलशेर खे ॾींदो हुउसि, पोइ विच में वरी कुझु चयो त मां हाणे झालरूं कुझु घटि करे वियो आहियां, बसि जवानी शौक़ु वठंदो हुउसि। पोइ हाणे ही वरी पोइ महबूब मीरजत पहिरियां मूंखां वठंदो आहे उहो। पर ऑफर हलंदी जी हूंदी आहे, सभिनी जी इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त भई पहिरियां असांखे पहुचा, पोइ ॿिए फ़नकार खे पहुचा। हालांकि इहो ऑर्डर हूंदो आहे सभु कंहिंजो। पोइ हाणे जी ॾिसूं त ही पहिरीं कंहिं ॾे थी वञे। सर पहिरियां कान हुई, पर पोइ जॾहिं ही हेॾो हुनुरु हो जो मुंहिंजे हथ में ऐं हुकूमत जो तावन जॾहिं मूं सां न हो त ॾुखु थिए पियो, ॾुख बि थिए पियो। पोइ मूं बि रेडियूं कयूं, सिंध TV ते बि रेडियूं कयमि, प्रोग्राम कयमि, KTN ते ऐं मेरान चैनल ते, उर्दू चैनल हम न्यूज़ ते, 92 ते। 2021 में मुंहिंजो वज़ीफ़ो बि करे छॾियो अथनि। 2021 में बि 60 हज़ार हलायूं आल टू आल, ऐं 2022 में बि 60 हज़ार हलायूं, 2023 में बि 60 हलायूं। बाक़ी हाणे 2024 पियो अचे, जीअं ॿियनि मुलाज़िमनि जी, सरकारी मुलाज़िमनि जी पघारूं वधियूं आहिनि, उमेदु मां बि कयो वेठो आहियां त मथां हिन साल वधाए ॾियनि, अलाह करे वधाए ॾियनि। बिल्कुलु साईं, बलूचिस्तान ताईं बि ॿुधाईं त यकतारा मुंहिंजा आहिनि, मां मशहूरु आहियां। बलूचिस्तान में बि जेतिरा बि यकतारनि वारा ॻाइण वारा आहिनि न, त उन्हनि वटां दावा सां था चवनि त यकतारा मुंहिंजा ई अथनि। पोइ या हिते पाण में हिते अचनि था सिंध में वठी था वञनि, या TCS ऐं करे पोइ यकतारो मोकिलींदो आहियां। हा माशाल्लाह, सुठी इज़त बि मिली, शोहरत बि मिली। ऐं बाक़ी दौलत आउं कोन चवंदुसि, छो त दौलत उहा आहे जिन वटि बंगला ऐं पेजारो आहिनि ऐं तमामु घणा पैसा हुजनि। बाक़ी रोज़ी भली थो कयां, एतिरो ज़रूरु चइबो। इज़त शोहरत ऐं रोज़ी भली आहे, बिल्कुलु बिल्कुलु मुतमइन। ऐं ॿी ॻाल्हि हाणे हिकिड़ी मूंखां विसरी वई आहे त 2017 खां हाणे सिंध सकाफ़त खाते वारा मुंहिंजा स्टाल हणनि पिया। लतीफ़ साईं जे मेले ते बि 2017 खां वञा पियो, लालण साईं ते बि वञा पियो, मुर्शिद पाक कलंदर ते। उहो विच में बंदि हो, माना जेसीं मूंखे जॾहिं यादगिरी अचे थी त हेल साल मूंखे घुरायो हुओ 2023 में। 2023 में मूंखे घुरायो हुओ लालण साईं ते, त हुननि चयो त बाबा तूं अचु, तुंहिंजो स्टाल लॻायूं था, ॿिया बि आहिनि। पोइ उते इहा ख़बर ॿुधण में आई त 15 साल अलाए 17 साल ई बंदि हो। 15 17 16 सालनि खां पहिरियां स्टाल लॻंदा हुआ, वरी जो बंदि थी विया त अॼु वरी पहिरें साल लॻो आहे। ऐं मां पहिरें साल वियो आहियां लालण साईं ते, मुर्शिद पाक लतीफ़ ते 17 खां वठी वञा पियो। हिकिड़ो चकर असांखे 17 में कराची बि खणी विया। तव्हांखे महिनत जो उजूरो पूरो मिले थो, तव्हांखे सम्झ में अचे थो जेतिरी तव्हांजी महिनत थिए थी उन हिसाब सां तव्हांजो उजूरो सही आहे? बिल्कुलु सही आहे, हा ग़लति न आहे। ऐं मूं रेडियो ऐं टेलीविज़न ते मूं अक्सर करे ॿुधो आहे हुनुर वारनि खां त भाई हाणे उन्हनि खां जॾहिं इंटरव्यू पियो थिए कंहिं बि चैनल ते, त उते छा थींदो आहे त भाई ॾे ख़बर हिन में अजूरो ई साईं घोड़ा यांसीं, बसि नुक़सानु पइजी वियो साईं, किराया मथे वधी विया आहिनि, असां लाइ रुपयो बि कोन थो थिए। ऐं इहो चवंदुसि त माशाल्लाह मुंहिंजो कमु VIP थिए थो,
मां जेतिरो बि कमु कयां थो माशाल्लाह पजीराई मूंखे भली मिले थी, मोट भली मिले थी, इज़त बि आहे, शोहरत बि आहे ऐं माशाल्लाह रोज़ी बि भली आहे। बाक़ी एतिरी दौलत कोन्हे जो सड़ी वञे बैंकुनि में। हा हा महिरबानी भाई मुस्तफ़ा।